वालेकुम यूट्यूब साथियों आऊं आहियां जुमन चैनल उम्मीद तव्हां खे साथियों अॼु बाक़ी कहाणी जा किताब आहिनि ॿ मजमूआ आहिनि जेके इतफ़ाक़ सां ॿई कास्ट सेम आहिनि। हिकिड़ो आहे मूं ख़ुदा खे ॻोल्हे वरितो आहे कहाणी जो मजमूओ आहे डॉक्टर सीमा अबड़ो जो। ऐं जॾहिं त पुरसुकून चेहरे जातम किथा किताब आहे अनवर अबड़े जो कहाणी जो मजमूओ आहे। दोस्तो मां ॻाल्हि कंदो हलां त किताब जो मयार त ॾाढो सुठो रखियो आहे, ॾाढो भलो रखियो आहे, छपाई ॾाढी ज़बरदस्त आहे। हीउ इदारो ॾाढो सुठो छपे थो किताब पियो। डॉक्टर सीमा अबड़ो जो कहाणी जी ॻाल्हि कयूं त हिन जो अॻु में किताबु ॾाढो सुठो कहाणी जो हुयो। कहाणियूं सिंपल आहिनि, सादियूं आहिनि, एॾो वॾो को माना वॾो मौज़ू न आहे, वॾी माना न आहे, पर आम मौज़ू तव्हां असांजा मौज़ू आहिनि, इन ते मां हिते ॻाल्हायां थो। ऐं जॾहिं त अनवर अबड़े जी कहाणी जी ॻाल्हि कजे त उन्हनि जो बि अहिड़ो को वॾो जेको आहे सो न आहे, प्लाट न आहे वॾो, पर हिकिड़ो ॾांहुं आहे, हिकिड़ो फिक्शन पिणो आहे, हिकिड़ो अंदाज़ आहे लिखण जो। अनवर अबड़ो जेको आहे सो अॻु में बि हिन जो जेका आहे सो हिकिड़ो नाविल मूंखे ॾाढो वणियो। ज़रूरी न आहे त जेको आहे सो निलो चंड जे नाले सां नाविल जेको आहे सो ॿारनि जे हवाले सां नाविल हिन जो हुयो, उहो मूंखे ॾाढो वणियो। ऐं हिन जो अॻु में जेको आहे सो ॿारनि जो हवाले सां हिकिड़ो कहाणी जो मजमूओ अनी ऐं माऊ, हिकु महिमान छोकिरी नाविल आहे, हुनजो ॾाढो सुठो, हुनजा ॿ छापा छपिया विया। ऐं नंढिड़ो चंड जेको नाविल हुयो, ॿाराणो नाविल हुयो, ॼाण सिर्फ़ नाविल हुयो, पर नाविल ॾाढो ज़बरदस्त हुयो। हिकिड़ो ॾांहुं हुयो, हिकिड़ो रस चस हुयो, त मूंखे उन ॾाढो माना मुतासिर कयो, जेको आहे सो मूंखे वणियो उन जो ॾांहुं। साथियों मां हिकिड़ो जेको आहे सो कोटेशन नोट कयो आहे, उहो मां तव्हां जा पेश कयां थो त गगोल 19वीं सदी जे रवायती जागीर समाज में पोस्ट मॉडर्न पंहिंजे लिखण ज़रिए कयो। गगोल पंहिंजी कहाणी जी आम ॻोठाण जी हिदायत हलत चलत महरूम अरमानी तस्वीर कशी करे थो ऐं कॉमेडी ड्रामे इंस्पेक्टर जनरल सिंधी में मिर्ज़ा कलीज बेग जो तर्जुमो कयल सिंधियत बोर्ड में शाया थियल उन दौर जे रूसी कामरे शाही जो मज़ाक़ उॾाए थो। अनवर अबड़े जा कहाणी जो हिन मजमूए में पुरसुकून चेहरे जातम किताब में शामिल अक्सर कहाणियूं ॻोठाणे पसि मंज़र में रखनि थियूं। सिंधी ॻोठाणे ॼण त आरसी अॻियां पाण खे पिया पसंदि, सादे तरह रवायती ॿोली किरदार में फतरी पसबा मिटी मिटिया माउ मान वक़्ती पैदा थींदे मसइला टकरा अंजाम बिना रुख रखाव हक़ीक़ी अंदाज़ में पेश कयल आहिनि। मोहबत जवान हूंदी आहे, चकमक वांगुरु छकींदड़ रवाज पर समाज में मयूब करार ॾिनल मोहबत पसंदि शायदि लाइ का जॻह न हूंदी, उन करे मोहबत जा अलामती गुल फुटण शर्त मुरझाए वेंदा आहिनि। उन अलमीअ जो शिदत सां अहसासु हिन मजमूए में शामिल उन मज़मून मौज़ू ते लिखियल कहाणियूं पढ़ंदड़ मिलंदियूं। दोस्तो हीअ हिकिड़ा लफ़्ज़ हुया जेके अनवर अबड़े जी कहाणी में हुया, जेके मां तव्हां ॾाढो कोट कया। पोइ अनवर अबड़े जे हवाले खां जेको आहे सो मुमताज़ उमर जा लफ़्ज़ आहिनि। त साथियों हिकिड़ी मां ॻाल्हि कंदो हलां त असांजा दोस्त तारीफ़ुनि जा एॾा बंद ॿधंदा आहिनि, वाह किताबु हेॾो शानदार गगोल सां हिन खे जेको आहे सो मुशावत कई आहे, किथे ॿिया अदीब, किथे पंहिंजो सिंध जो अदीब। त अनवर अबड़ो बुनाई तो सिंधी तरह समाज जो नक़ाद हू सिंध जी ॿाराड़ी तोड़े शहर जी हालतुनि में वाक़नि ते गहरी नज़र रखे थो। बिल्कुलु अदीब जो इहो हुजणु घुरिजे त सिंध में जेके या मसइला मसाइल उन्हनि ते कलम खणे, पर हिकिड़ी जेको आहे सो हीअ त ॾाढो ज़बरदस्त आहे। मां गुज़िरियल किताब नाविलनि जो जेको तबसरो कयो उन में थोरो मां मुंहिंजी माज़रत ख़्वाहियां संगत खां दोस्तनि खां त मां ज़ातियात ते लही आयोसि। ज़ातियात सां मुंहिंजो को वास्तो न आहे त लेखक छा थो करे छा नथो करे, उनजो पंहिंजो मसइलो आहे, पंहिंजो फेल आहे। इक़बाल बलोच खां मां हिते चैनल ते माज़रत थो कयां त मां हुन ते चयो आहे पर्सनल तौरु हीअ कमु कंदो आहे, पर्सनल छा बि करे, बाक़ी कहाणियुनि सां उन्हनि जे लेखन सां इख़्तिलाफ़ थी सघनि था, इख़्तिलाफ़ आहिनि। हिते बि मां हिकिड़ी ॻाल्हि मुमताज़ उमर वॾो नालो आहे, हिन ॾाढो सुठो माना लिखियो आहे, पर तव्हां वॾा राइटर आहियो, वॾा नक़ाद आहियो, पर पढ़ो कुझु सॼो किताबु भलो न, में कुझु खामियूं बि हूंदियूं, कुझु खामियुनि ते बि ॻाल्हाइजे, फ़नी खोटूं, कहाणी जूं खोटूं, इन खोटुनि ते बि ॻाल्हाए। जीअं न आहे त माना सफ़ा पार बंदि ॿधिजनि त वाह फलाणो लेखक एॾो शानदार हीअं हूअं, त पोइ इहा मज़ो न थींदो। सो गुज़िरियल दफ़े मां हिकिड़ो थोरो ग़लती करे वेठोसि, उन ग़लती लाइ माज़रत ख़्वाहियां। दोस्तो हीअ डॉक्टर सीमा अबड़ो जे हवाले सां मां पढ़ंदो हलां थोरो त किसनि जी कहाणी जी पछाड़ तॾहिं बि हुई जॾहिं इंसान लिखी पढ़ी कोन ॼाणींदा। सोच में तख़यल किरदारु तख़यलकार उन्हनि खे ख़ुशि लफ़्ज़नि जो रूप ॾेई ॿुधंदड़ जे ॿेड़ी वेही अहिड़ी त असर अंगेज़ नमूने दास्तान ॿुधाइणु शुरू कंदा जो ॿुधण वारा उन शहर में गुम थी पाण उन दास्तान जो को किरदारु तस्वुरु करणु लॻंदा हुआ।
इन दास्तान जो महवर मरकज़ किरदार हूंदा जेके बहादुर माजी मर्द हुजणु कमज़ोर धारनि खां बचण लाइ शर खे खेर सां शिकस्त ॾियण वारनि अहिड़ा यूनानी देवता जहिड़ा हसीन ऐं वज़ीर शहज़ाद जेके पंहिंजे ताक़त कुल सां किले में बंदि ख़ूबसूरत शहज़ादनि खे आज़ादु कराए खेनि पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाईंदा। ईअं उन्हनि कहाणी जो अंत हमेशह हिकु ख़ुशगवार उत्साह ॾींदड़ मंज़िल ते पूरो थींदो। दोस्तो हीअ कहाणी जो हवालो थोरो कोटेशन हुया, मैडम मेहताब जा लफ़्ज़ हुया जेके मूं ज़रूरी सम्झा। कहाणी लिखंदड़ जी पेश नज़र में लाशौर में यकीनी तौर ते उहे अनासर मौजूदु आहिनि उन्हनि पंहिंजे सोच ऐं तख़लीक़ सां कमु आणनि। सदियुनि जी सफ़र खां पोइ कहाणी अफ़सर निगार क़दीम तर्ज़ तहरीर मां निकिरी जिदत जे केतिरनि ई मरहलनि मां गुज़री रही आहे। सिंधी अदब में पंहिंजे दामन में कहाणियुनि जे हिकु टिघे सफ़र खे सांडियो पियो अचे जंहिंमें शामिलु अदब जी दुनिया चमकण चंड ऐं सितारा पंहिंजे मुख़्तलिफ़ तर्ज़ तहरीर मौज़ूआत जे करे नुमाया आहिनि ऐं नवां लिखण लाइ रहनुमाई सबबु बणियल। उन दौरान सिंधी अदब में औरतुनि बि पंहिंजो हिसो वंडण शुरू कयो आहे। केतिरियूं नामवर अदीब ख़्वातीन मर्द लिखंदड़ जे फ़हरिस्त में शामिलु थी अदब जे खेत्र जे बुलंद पाया अदीब जो नालो ॻणायो ऐं हाणे उन मैदान में औरत ऐं मर्द जी शख़्सियत ख़तमु थी वई आहे ऐं औरतूं एतिरे वॾे तइदाद में अदब जी तख़लीक़ पियूं कनि जेतिरा असांखे नवां कहाणीकार शामिलु शाइर ऐं नौजवान अदीब नज़र अचनि पिया। इहो बिल्कुलु आहे दोस्तो। हाणे औरतूं बि असां सुठे नमूने लिखनि पियूं, सुठो अदब लिखनि पियूं। हिकिड़ो ॿियो ई मां कोटेशन डॉक्टर सीमा अबड़ो जो हिते थोरो ॾींदो हलां त पहिरीं मजमूए 20 कहाणियूं आहिनि उर्दू पहिरियों जेको अॻु में कहाणी जो मजमूओ शामिलु ऐं इरादो हुयमि त ॿिए मजमूए में 20 जो अंग ई हुजे, पर ईअं न थी सघियो। हीअ मजमूओ 17 कहाणी जे मजमूए ते ॿधलु आहे। दोस्तो मां अॻु में बि इहो पिटको पिटींदो आयुसि त तव्हां मयार ॾे भॼो, मिक़दार ॾे न भॼो, मिक़दार ॾे न भॼो, हरू भरू 20 कहाणियूं ज़रूरी न आहे। तव्हां मयार ॾियो, 15 हुजे, 10 हुजे। इहो अॻु में मां दाऊं कंदो आहियां, पर दोस्त ऐं कावड़ कंदा आहिनि। वीडियो वॾी थींदी पई वञे त तव्हांखे बोरियत बि थींदी। हिन मजमूए ॿियूं कहाणियूं पंहिंजे आस पास वेठल मिलंदड़ ऐं कचहरी कदड़ मां वरितल मौज़ू खे कहाणी जी सोच ॾेई पेश कयो अथमि। इहो हिकिड़ो कोटेशन मां लफ़्ज़ ॾियणु पियो चाहियां त माना असांजी भेण डॉक्टर सीमा मौजूदु आस पास वेठल ऐं मिलंदड़ कचहरी कदड़ मां वरितल मौज़ू खे कहाणी सोच ॾेई पेश कयो अथमि। हीअ न जेके लफ़्ज़ हुया दोस्तो, हीअ 2 किताब आहिनि, कहाणी जा किताब आहिनि। अगरि जे तव्हांखे पसंदि अचनि, तव्हां कहाणी पढ़णु था चाहियो त हीअ किताब तव्हांजे लाइ आहिनि। के किताब तव्हांजे लाइ आहिनि, पढ़ंदड़ जे लाइ आहिनि। वधीक वीडियो वॾी थी वई आहे, वधीक ॿिए दफ़े सदाईं गॾु तव्हांखे वीडियो खे लाइक कमेंट सब्सक्राइब चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे थो। थैंक्यू साथियो।